दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों उम्मीद था कि तव्हां सब ठीक ठाक हूंदा, खुशकोरम हूंदा, ताज़ा तवाना तकड़ा हूंदा। अल्लाह करे तव्हांखे कुझु वाह न लॻे। असांजूं तव्हां सां दुआऊं हमेशह गॾु आहिनि। दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ो बैत थो ॿुधायां जंहिंजो उनवान हीअं आहे त चवे थो त कॾहिं ताकियो नींद, कॾहिं ताकियो ॾींहुं, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं अचां त अचणु न लहां, कॾहिं कोठियो पिया नींद। चए थो त कॾहिं ताकियो ॾींहुं, चए थो कॾहिं ताक वराए छॾे, दर बंदि करे छॾे, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं वरी दर खोले छॾे, कॾहिं अचां जेकॾहिं मां पाण अचां त मना करे छॾे थो, पोइ हिते मोट न अचो हेॾे। चए थो कॾहिं अचां त अचणु न लहां, कॾहिं कोठियो पिया नींद, कॾहिं वरी वठी वञे पाण, चवे त अचु यार मल कचहरी कयूं हली, तोखां सवाइ त मां अधूरो आहियां। बहरहाल कॾहिं अचां त अचणु न लहां, कॾहिं कोठियो पिया नींद, अहिड़ा ई आहिनि सॼण मुंहिंजा सुपिनी। दोस्तों कीअं लॻो तव्हांखे शेर सुठो लॻो त तव्हां हिनखे शेयर कयो, लाइक